अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 मार्च सैटरडे ऐं मंझंदि जा थिया आहिनि 12। सुबुह खां मुंहिंजो कम जो कोई मूड न हुयो। बसि पोइ हिमत करे उथियमि। मां चयमि भला घटि में घटि हिनखे त साफ़ु कयां। सो हिन मां ड्रेसिंग टेबल मां सभु कुझु ख़ाली करे उन्हनि शयुनि जी सफ़ाई करे छॾी आहे। ऐं हे मुंहिंजो प्यारो पेपर वेट बि निकितो जेको मूंखे इलाही वणंदो आहे, पर हे बंदि हुयो बॉक्स में, बची वियो। सो ख़राबु न थियो आहे। बाक़ी शयूं हिते मां इलाही सारियूं शयूं धोई विधियूं आहिनि। जीअं मां चयो त मेकअप खां अलावा बाक़ी हर शइ हूंदी आहे मुंहिंजे बॉक्स में, ड्रेसिंग टेबल में। हे आहिनि ढेर सारियूं पिन्स। जॾहिं मां स्कूल वेंदी हुअमि त मैचिंग कपिड़नि सां पंहिंजे रए में पिन हणी वेंदी हुअमि। हे मुंहिंजो 14 अगस्त ते मां शौक़ु सां पाए वेंदी हुअमि ॾाढो। सो सोचां थी त हाणे मूंखे इन्हनि शयुनि जी इलाही जी ज़रूरत न आहे। बसि हे बैच पाण वटि रखंदमि, बाक़ी शयूं ॾेई थी छॾियां। मुंहिंजी चांदीअ जूं वंडरफुल मुंडियूं हिन मां मुंहिंजा 2 नग किरी पिया आहिनि। हे एंटीक आहिनि सभु धोई विधियूं अथमि। इलाही सारियूं हे पिन्स हुयूं, इहे बि धोतियूं आहिनि। इन जी मूंखे का ज़रूरत न आहे। मुंहिंजो वाहिद इकलौतो मेकअप मुंहिंजो ब्लश ऑन ऐं हे ॿ शयूं मां जेके यूज़ कंदी आहियां ॿिया आहिनि। हे मुंहिंजा कजल मुंहिंजा शुक्र अलाह जो सेफ़ हुया, बिल्कुलु बंदि हुया हिन बॉक्स में, पर पोइ बि मां हिननि खे हिते धोई विधो आहे। ऐं नंढियूं नंढियूं बास्केट्स ऐं अलाए छा अलाए भला मुंहिंजो हेयर डाई आहे, एक्स्ट्रा टूथ ब्रशिज़ आहिनि, इहे शुक्र सभु पैकिंग में आहिनि, त पोइ बि मां हिननि खे ॿाहिरां धोतो आहे, बॉक्स बि धोतो आहे। सो हिन महिल ताईं इहो कमु कयो अथमि। हे त हाणे मां करे वई आहियां। हुननि मां उहे शयूं अलॻि कंदमि जेके हाणे मूंखे नथियूं खपनि, मुंहिंजे कम जूं न आहिनि, त अजायो रखण जो फ़ाइदो बि न आहे। ऐं बसि इन बहाने सां ड्रेसिंग टेबल जी सफ़ाई थी वई, बल्कि सफ़ायो थी वियो। त इहा आहे सूरत हाल। ऐं हे हिन में खोड़ सारा स्टेपलर आहिनि थेलीअ में, उहो इलाही कचिरो कढियो अथमि। अञा हिननि जी मां उहा डिटेल्ड सफ़ाई न कई आहे, हिमत कोन्हे मूं में। कोशिशि कयां थी त कुझु न कुझु कयां। बाक़ी अॼु मुंहिंजो कम जो सफ़ा मूड न आहे। बसि निभायां थी त आख़िर ॾींहुं ज़ाया थींदो त उन में कुझु न कुझु कम थींदा वञनि। हिकिड़ो हे स्पेयर में बल्ब हुयो, त इन जो बि जेको बॉक्स आहे उहो उछले छॾियमि। बल्ब हाणे कंहिं पेपर में वेड़े संभाले रखंदमि। हीअ मुंहिंजी नंढड़ी छबी, इहा अञा धोइणी आहे मूंखे। हिन में अंदरि मुंहिंजा इयररिंग्स पिया आहिनि, इयररिंग्स मुंडियूं वग़ैरह। हे खज़ानो आहे मुंहिंजो हिन नंढड़ी बास्केट में। हिनखे धोआं थी। हे बि सालनि जा साल, अलाए केॾा साल हिनखे थी विया आहिनि। 20-25 साल पहिरियों मां वरिती हूंदी कंहिं संडे बाज़ार मां या जुमा बाज़ार मां। हे मुंहिंजी उहे शयूं आहिनि जेके मूंखे ॾाढियूं प्यारियूं आहिनि। ऐं हे टॉप्स आहिनि हिकिड़ा, ॿिया मुंहिंजा हे टॉप्स आहिनि, शौक़ु सां पाईंदी आहियां मां। हे मुंहिंजियूं कुझु मुंडियूं आहिनि मुंहिंजूं फेवरेट, ठीकु आहे। ऐं हे त मुंहिंजा ॾाढा फेवरेट आहिनि, अक्सर मां इहे पाईंदी रहंदी आहियां इयररिंग्स। सो बहरहाल, ऐं हे अजरक जा मां पाण ठाहिया हुआ, त हे मूंखे अजरक जे करे प्यारा आहिनि, ठीकु आहे। सो हिन जो हिकिड़ो इहो किरी पियो आहे, इहो हिन में विझंदमि इनशाला। खुली वियो अथसि त अञा इहा बास्केट धोआं त इहा बि सुके। सो बसि इहो अजीब ॼण न कमु वधी वियो मुंहिंजे लाइ हिकिड़ो। त मां ॾाढी बेज़ार थियमि हिन मां, पर करिणो बि ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे मां हुन में कुझु रखी नथी सघां कुझु। ऐं हालत ॾिसो त हे मुंहिंजो वुड जो आहे, हिन में जेके मां ब्रशिज़ ऐं फणियूं वग़ैरह रखियूं, त इहो बि खाई विया आहिनि। का हद हूंदी आहे। सो कुझु नथो करे सघिजे। शुक्र अलाह जो मसइलो ख़तमु थी वियो, मुंहिंजी जान छुटी आहे हाणे। ऐं बसि हाणे फ़िलहालु त शयूं धोतियूं आहिनि। थोरी देरि खां पोइ कोशिशि कंदमि त खाना बि साफ़ु कयां। इहे निकिरंदा न, छो त इहे फिक्स आहिनि, बसि खुली सघनि था, बंदि थी सघंदा, निकिरी नथा सघनि। इन्हनि खे हिते जो हिते मूंखे साफ़ु करिणो आहे। सो वरी हिमत नई सही करणी पवंदी त जीअं इन्हनि खे बि साफ़ु कयां। हिकु थी वियो आहे, अज़ान बि अची विया हिकिड़े ॿिनि मस्जिदनि मां। ऐं सफ़ा मंझंदि ईअं थी लॻे ॼण न गर्मियुनि जी मंझंदि हुजे। सो बाल्टी में कुझु पाणी पियल हो, जेको हिते बीठे मां हिन नंढनि कुंडनि खे ॾेई छॾियो, जिन जो जल्दी ख़ुश्क थी वेंदो आहे पाणी। ऐं बसि अंदरि मूंखे मज़ो न पियो अचे। अॼु अजीब हिकिड़ी बेचैनी आहे तबियत में। सो जेको ड्रेसिंग टेबल साफ़ु पई कयां, त उहा बि उते ई शयूं अध में छॾे आई आहियां। शयूं साफ़ु थी वियूं, टेबल साफ़ु न थी। हूअं त मां ज़हरा खे चवां न मूंखे उहा सॼी चङी तरह करे ॾिए हा, पर सची ॻाल्हि इहा आहे त मां इन वहम में ई पूरी हुजां त अलाए सही तरह साफ़ु कयईं अलाए न कयईं, अलाए कहिड़ी शइ खे कीअं धोतईं। त हुनखां बहितर आहे त मां पाणी कयां, छो त हुनखां धोआइण खां पोइ बि मां साफ़ु कराइण खां पोइ बि मां पाणी साफ़ु कयां वराए। सो हुन करे बहितर आहे त मां पाणी साफ़ु कयां। सुराण जे बि अचण जो टाइम थी वियो आहे। ॿार त अॼु घर में आहिनि, छो त सैटरडे हुननि जी छुटी हूंदी आहे, टीचर्स जी न हूंदी आहे, त उहा स्कूल वियल आहे। ऐं मां चयमि थोरी दिलि बहलाए अचां, थोरो प्लांट्स जी सार संभाल बि लां, पाणी बि विधमि हिननि में, किन मां कचिरो कढियो अथमि। ऐं ज़रा त हली वई आहे सफ़ाई करे, उनखां पोइ बि एॾा पन किरिया आहिनि।
त अञा किरंदा। सुभाणे वरी प्रॉपर मां सॼे मां कढी जेके बि कचिरो आहे ऐं पोइ मां हिननि जी कंदमि अङण जी सफ़ाई, सॼो गंदु कढी फाइनली बसि अॼु छॾियांसि हिते, न त सॼो कचिरो थी वेंदो वापसि, उअं ई थी वेंदो थोरी देरि में। ख़ैरु सो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त कम जो मुंहिंजो मूड सफ़ा बि अॼु न आहे, त बसि इहे अहिड़ा कम कयां थी नंढा नंढा। प्लांट्स जी अची सार संभाले लधमि, पाणी ॾिनमि हिननि खे, तेसि ताईं हिते बीठी आहियां जेसि ताईं सुराण अची वञे। 10-15 मिंटनि में अची वेंदी या 5 मिंटनि में अची वेंदी। हे मुंहिंजी प्यारी कलेक्शन आहे पथरनि जी, जेका मिटी पवण सां ख़बर ई नथी पए त कहिड़े रंग जा आहिनि, न त वाह जा सुहिणा सुहिणा शेड्स ऐं कलर्स ऐं हिन में टेक्सचर ऐं डिज़ाइन्स आहिनि। हे मां दराज़ तां घुराया हुआ 2 पैकेट। सो बहरहाल थोरी देरि हिते बीहंदमि, हाणे एतिरी देरि तव्हांजो टाइम न सुड़ाईंदमि, छो त मूंखे त हिते बीहणो ई आहे, सुराण जो वेट करिणो आहे मूंखे। उहो त मां अंदरि वेही बि करे थी सघां, पर बसि मूंखे हिते बीहणो आहे। ॻाल्हि इहा आहे। सुराण अची वई ऐं मां बि अंदरि अची वियमि, त हाणे सभिनी खां पहिरियों कुझु थांव अंदरि कंदमि ऐं जेके आला हूंदा उन्हनि खे फैलाए छॾींदमि। थोरा घणा त मां ईअं फैलाए वई हुयमि, पर घणा न। सो कयां थी हिनखे कंप्लीट कम खे। थांव अंदरि करे छॾियमि ऐं इहे चमचा अञा कुझु आला आहिनि, बॉक्सिस, इहे रोज़ असां थोरी देरि हिते ज़रूरु रखंदा आहियूं। उनखां सवाइ चिकन कढियो अथमि राति जे लाइ, अलाए छा ठाहींदमि ख़बर न आहे। चांवर पचाईंदमि या त हिनजो रोस्ट ब्रोस्ट फ्राए कुझु अहिड़ो ई थींदो हिनजो। सो ॾिसूं था त छा थो थिए। ऐं निमाज़ जी तयारी थींदी हाणे। 4 थिया आहिनि पूरा। सुराण हिते हे कटियो आहे फ्रूट ऐं गैस जो आवाज़ु आहे, फ़िलहालु ॿरे नथी, ट्राई थी कयांसि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, इलाही देरि हिनखे खोले रखियो आहे ऐं उहा हवा निकिरंदी रही आहे, उनखां पोइ हाणे हीअ ॿरी थी। सो कमु थींदा शुरू। मां हिते काफ़ी देरि पहिरियों अदरक थूम हिन में कढी रखी वई हुयमि, छो त मूंखे चिकन जेको आहे मैरिनेट करिणो आहे। सुराण चांवर थी भिॼाए, चिकन खे मां नॉर्मल पाणी में विझी छॾियो हो। सो ॾिसां थी हिनखे मां हीअ रोस्ट टाइप कुझु भुॻल चिकन ठाहींदमि, चांवर पचाईंदमि, शायदि पटाटा बि तरिया हुन सां गॾु गॾु। सो इहा असांजी आहे हिन महिल तयारी राति जी मानी जी। ॾही सफ़ा थोरी बची आहे, त मां हिते खीरु रखियो आहे गरम करण लाइ, त जीअं ॾही ठाहियां। ऐं खीरु जेको सुबुह 11 बजे आयो रोज़ वारो, उहो हिन महिल कढी रहियो आहे। मां हिते मैरिनेशन थी ठाहियां हिन चिकन खे मैरिनेट करण लाइ, ऐं हिनखे मां चोके छॾियो आहे। चुग तव्हां ॾिसंदव हिन में छुरीअ सां, मां पॉइंटेड छुरीअ सां इहे सॼा मां तयारु करे छॾियो आहे। सो हिनखे मिक्स करे हिन में चिकन विझंदमि। सो हिन में मां विधो आहे लूणु, गरम मसालो, कारा मिर्च, ॻाढ़ा मिर्च, हैड। हादिया थोरी राधिया हेल्प त करायो, हिनखे पकिड़ो देॻड़ीअ खे किनारे खां, जीअं इहा मूव न करे। सो हे फेटे चङी तरह, ॾही आहे, सिरको आहे, लीमे जी रस आहे। हिन में मां चिकन खे कंदमि कलाक खनि मैरिनेट, ऐं पोइ 3 पहिरीं जी नमाज़ खां पोइ अची मां चांवर बि पचाईंदमि, चिकन बि पचाईंदमि इंशाअल्लाह। ऐं हीअ आहे मुंहिंजी नंढड़ी शहज़ादी, मुंहिंजी हेल्प थी कराए। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ियमि, क़ुर शरीफ़ पढ़ियमि अल्हम्दुलिल्लाह। हीअ आयत मां सूरह हुजरात जी तव्हां सां शेयर थी कयां। ॾाढो गौर करिणो आहे, सोचणो आहे। असां ॿुधंदा बि आहियूं, असांखे ख़बर बि हूंदी आहे, असां ॿुधी अणॿुधो कंदा आहियूं, ध्यानु न ॾींदा आहियूं, पंहिंजी आम रोज़मर्रा ज़िंदगीअ में उन ते अमल न कंदा आहियूं। सूरह हुजरात जी आयत नंबर 13, ऐं माण्हूअ, बेशक असां अव्हांखे हिकु मुड़ुस ऐं हिकु ज़ाल मां पैदा कयो। ॾिसो, अलाह सी माण्हूअ जो ज़िक्र थो करे, माना कंहिं ख़ासि जो न, माण्हू मतिलबु सभु इंसान, आम माण्हू। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां पंहिंजे माउ पीउ मां हिकु मर्द ऐं औरत मां पैदा थियल आहियूं, सभु जा सभु। ऐं माण्हू, बेशक असां अव्हांखे हिकु मुड़ुस ऐं हिकु ज़ाल मां पैदा कयो, ऐं अव्हांखे ज़ातियूं ऐं पाड़ा कयोसूं त हिक ॿिए खे सुञाणो। ठीकु आहे, त कबीला, ज़ातियूं, पाड़ा, हे फलाणे इलाइक़े जो, को भूरो आहे, को कारो आहे, असांजे रंगनि जो फ़र्क़ु आहे। चीन जा माण्हू ॾिसो, असां एशिया जा ॾिसो, यूरोप जा ॾिसो, अफ्रीका जा ॾिसो, असां में केॾो नुमाया हिकिड़ो फ़र्क़ु आहे। पैदा त सभु हिकु तरीक़े सां थिया आहियूं, ईअं ई हिकिड़े माउ पीउ जी औलाद आहियूं। ऐं उनखां सवाइ पोइ जेके असांजा रंग रूप आहिनि, जेके असांजा इलाइक़ा आहिनि, जेके असांजूं ज़ातियूं आहिनि, असांजा पाड़ा आहिनि, उहे असांजी सुञाणप लाइ आहिनि। इन लाइ कोन्हे त अछो जेको आहे वधीक मोतबर आहे, कारो घटि आहे।
या ज़ातियूं जीअं कुझु माण्हू चवंदा आहिनि अच्छा फलाणी ज़ात में रिश्तो कयव, इहे त सुठी ज़ात न आहे, भली ज़ात न आहे, हल्की ज़ात आहे। छो भाई इंसान सभु बराबरि आहिनि। ठीकु आहे, त अलाह साईं फ़रमाए थो त अव्हांखे ज़ातियूं ऐं पाड़ा कयोसूं त हिक ॿिए खे सुञाणो, यानी असांजी सुञाणप आहे इहा, कहिड़ी ज़ात, कहिड़ो पाड़ो, कहिड़ो इलाइक़ो। बेशक अव्हां मां तमामु इज़त वारो अलाह वटि उहो आहे जेको अव्हां मां ॾाढो परहेज़गार आहे। परहेज़गार माना नेक, जेको गुनाहनि खां बचे, जेको ॼाणी वाणी उन ग़लति शयुनि खां गुनाहनि खां पासो करे, उहो परहेज़गार आहे। जेको अलाह जे हुकुमनि ते हले, उनजो फर्मा बरदार हुजे, उहो परहेज़गार आहे। त अलाह साईं वटि इज़त वारो रुॻो उहो आहे जेको नेक आहे। ठीकु आहे, उहो कहिड़े ख़ानदान जो आहे, कहिड़े क़बीले जो आहे, कहिड़े इलाइक़े जो आहे, इन सां को फ़र्क़ु नथो पए। इन बुनियाद ते असां कंहिंखे मथां नथा चई सघूं। इस्लाम इन शइ जी सख़्तीअ सां मना कई आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे सम्झायो त इंसानु को बि कंहिंखां घटि वधि न आहे। हा, जेको अफ़ाल जंहिंजा सुठा आहिनि, जेको नेक आहे, उहो सभिनी खां बहितर आहे। ठीकु आहे, पोइ अॻियां हे आयत में त बेशक अलाह ॼाणंदड़ ख़बर रखंदड़ आहे। सो अंदरि जी ख़बर त अलाह खे आहे न, उन सभु ॼाणे थो त केरु असां मां परहेज़गार आहे, केरु नेक आहे। बाक़ी ज़ाहिरी सूरत ते या ज़ाहिरी रंग रूप ते या ज़ाहिरी जीअं किन कमनि सां माण्हुनि जी ज़ात हूंदी आहे, मोची आहे, कोरी आहे, मूंखे नथियूं अचनि, मुहाणो आहे, हिन महिल ज़हन में नथियूं अचनि, त इन्हनि खे माण्हू घटि सम्झंदा आहिनि। को वॾी ज़ात वारो हूंदो, वॾे ख़ानदान वारो चवंदो त मां इन्हनि सां रिश्तो न कंदुमि, या इन्हनि सां असांजो तालुक़ु न आहे, असांजी बराबरी जा न आहिनि। त इहो सख़्तु हिकिड़ो ग़लति रवैयो आहे, गुनाह आहे, इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, अलाह जे हुकुमनि जे ख़िलाफ़ु आहे। सभु इंसान बराबरि आहिनि, का ज़ात नंढी वॾी न आहे। हा, जेको नेक आहे उहो ॿियनि खां बहितरीनु आहे अलाह जी नज़र में। इन ते ग़ौर करिणो आहे। ईअं हिकु ॿ असांजे ॼाण सुञाण में रिश्ता बि थिया आहिनि अहिड़ियुनि ज़ातियुनि में जिन खे घटि सम्झो वेंदो, पर पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू, त इन सां कोई फ़र्क़ु नथो पए। अलाह जॾहिं फ़र्क़ु न कयो आहे त असां केरु आहियूं फ़र्क़ु कंदड़। सो क्लियर हुकुम आहे इन बारे में त ज़ातियूं, क़बीला, रंग रूप, इन्हनि सां कोई फ़र्क़ु नथो पए। इन लिहाज़ सां कोई ॿिए खां बरतर न आहे। बरतर उहो आहे अलाह जी नज़र में, इज़त वारो उहो आहे जंहिंजो अमल नेक आहे, जेको परहेज़गार आहे। अल्हम्दुलिल्लाह। सभिनी खां पहिरियों त हे पटाटा छिलिया न कटिया त मैं लूण वारे पाणी में पिसाया आहिनि, थोरा थुल्हा थुल्हा। हूअं मां इहे हमेशह छिले करे फ्राए कंदी आहियां, पर हाणे अॼुकल्ह एॾी सन्हड़ी ऐं साफ़ु खल थी अचे पटाटनि जी जो उनखे छिलण जी ज़रूरत कोन्हे। त इहे मां थुल्हा थुल्हा डीप फ्राए कंदमि। इहे ऑइल हिते पियल आहे, थोरी देरि पहिरियों ॿारनि जे लाइ पचाया हुआसीं पंहिंजो फ्राइज़, त इहो ऑइल मां रखियो आहे। हिन में वरी मां इहे पटाटा डीप फ्राए कंदमि ऐं पोइ इन रोस्ट चिकन सां मां इन्हनि खे सर्व कंदमि। ऐं चिकन बि अचे थो माशाल्लाह, ॾाढो सुठो, कलाकु सवा कलाकु मैरिनेट थियो तक़रीबन, ऐं हाणे बचे थो पियो। हिन चुल्हे ते हाणे मां रखंदमि तेल ऐं मां पटाटा फ्राए कंदमि हल्की बाहि ते। डीप फ्राए थींदा त इहे सुठा अंदरि ताईं ॻरी वेंदा आहिनि। सो चांवर दम ते हलाया विया ऐं तेल जेको आहे बाहि ते अची वियो आहे। शुक्र अलाह जो, जेको मूंखे हिकिड़ी बेचैनी हुई, बेक़रारी हुई मंझंदि ताईं, उहा हाणे ख़तमु थी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह। बसि दुआऊं कंदी आहियां, पढ़ंदी आहियां, ज़िक्र कंदी आहियां, जेको बि दिलि में अलाह जा नाला ईंदा आहिनि, दुआऊं ईंदियूं आहिनि, पढ़ी करे उहो ॾाढो पोइ सुठो असरु पवंदो आहे, नॉर्मल थी वेंदो आहे सॼी जेका सोच आहे या जेका बि उलझन हूंदी आहे ज़हनी तरह सां। बज़ाहिर त काई बि न आहे, पर अलाए छो ईअं दिलि उदास हुई। सो हाणे पंहिंजे पचड़नि लाइ मज़ेदार खाधो पचाईंदमि ऐं ख़ुशि थींदमि। 6:30 थियण वारा आहिनि, बल्कि थिया आहिनि। ऐं मुंहिंजो मज़ेदार भुॻल चिकन, उहो मां अगरि हिनजो रोस्ट ठाहियां त पोइ हे जेको बि इहे ग्रेवी आहे, बिल्कुलु थोरी ग्रेवी आहे, या मूंखे पोइ ख़ुश्क करणी पवंदी, पर मां ख़ुश्क नथी कयां। ऐं इन में ई मां हे फ्राइड पटाटा मिक्स कंदमि। हे ॾिसो, डीप फ्राई पटाटा। सो ईअं अगरि विझां न पटाटा बिना फ्राए करण जे, कचा कटे, उनजो उहो टेस्ट न अचे हा जेको हिननि जो ईंदो, वाह जो टेस्ट ईंदो आहे। ऐं जॾहिं इहे बि पटाटा बि सॼा ग्रेवी में मिक्स थी वेंदा आहिनि त ॾाढो ज़बरदस्त टेस्ट ईंदो आहे हिन जो। बाहि बंदि ऐं हिननि खे दम, त जीअं मसालो जेको आहे पटाटनि में बि चङी तरह सां जज़्ब थी वञे। चांवर बि रेडी आहिनि हिते, ऐं शरबत बसि ठाहिणो आहे, ऐं उनखां सवाइ फ्रूट कटियल आहे, खारकूं त आहिनि ई रेडीमेड। सो हिन महिल ताईं जो इहो कमु आहे। असां सभिनी मानी खाई छॾी आहे ऐं हे हाणे थी वियूं आहिनि तयारु। करे था वञूं
पाड़े में वॉक करणु माना हिते अंदरि जो अंदरि पंहिंजे कॉलोनी में हे वॉक कंदा। हादिया वॉक कंदी या उठा के चलते? हादिया ॾिसो न चेरी उठाओ। उठा के चलते? हादिया सो मां तव्हांखे मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां। इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।